बिन टोलन जो जिक्र फरमायो आ, बिन जमातुन जो बिन करोहन जो जिक्र फरमायो आ। हिकड़ा रहमान वारा त ॿिया वरी शैतान वारा। हिकड़ो हिकड़ी जमात बख्त भाग वारन जी आ, हिकड़ी वरी निभागन जी आ, हिकड़ी सभागन जी आ, हिकड़ी बदबख्तन जी जमात आ। हिकड़ा नसीब वारा ॿिया बदनसीब, हिकड़ा बुछड़ा ॿिया भला, हिकड़ा मुंह कारा ॿिया नूर वारा। जोर सां जो सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। हिकड़ी आयत में अल्लाह ताला सचन खरन बिनी जो जिक्र करे छॾियो। हिकड़ी जगह ते अल्लाह सचन खरन सभिनी जो जिक्र कयो आहे। रब तो फरमाए नूर वारा केर हिन, बेनूर केर हिन। अल्लाह फरमायो नूर वारा उहे हिन जेके मुंहिंजा वली हिन। वरी जो सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। अल्लाहु वलीयुल्लज़ीन आमनू, अल्लाह कारसाज़ा, अल्लाह दोस्ता, अल्लाह मददगारा, अल्लाह यारा उन्हनि जो जेके ईमान वारा आहिनि। कंहिंजो यार केरा, कंहिंजो यार केरा, कंहिंजी मदद, कंहिंखे मुसीबत पवे तो मदद जे लाइ वडेरे ॾे वेंदो, सरदार जो दरवाज़ो खड़काईंदो, ऑफिसर जो यार ऑफिसर वटि हली वेंदो, दुनिया वारे जो यार दुनिया वारे वटि वेंदो। सुभान अल्लाह। रब तो फरमाए हिकड़ा अहिड़ा बि बाना आहिनि जंहिंजो कारसाज़ मददगार मां अल्लाह आहियां। सुभान अल्लाह। अब जंहिंजो मददगार अल्लाह हुजे तंहिंखे का परेशानी आहे? हिकड़ा शैतान जा पोइ लगे हिन, शैतान जा टोले वारा हिन, शैतान मलऊन जा मलऊन साथी हिन। शैतान उन्हनि खे दिमाग में भलाई तो विझे, बुरो कम सुहिणो बणाए तो पेश करे, बुराई के चङो बणाए तो पेश करे। ज़ानी सां गॾु वेंदे त ज़िना जा फज़ाइल ॿुधाईंदे, चोर सां गॾु वेंदे शैतान उनखे चोर जी अहिड़ी भली ठाहे ॿुधाईंदो, पैसो ही पैसो आहे। हल हली रोड तां केनो मोटरसाइकिल फुरे था अचूं, कंहिंजी मोबाइल कढी था अचूं, आयो तकरीर ॿुधणा, कंहिंजो खीसो कटे वेंदो, कंहिंजो बटू खणी वेंदो, कंहिंजी मोबाइल खणी वेंदो। ॾिठा अथव न अहिड़ा माण्हू, उन्हनि खे शैतान इहो सेखारे थो मोकिले। बज़ाहिर चवे थो हे भली ॻाल्हि आहे, ज़ालिमनि खे ज़ुल्म सिंगारे पेश कंदो आहे। रत बहायो, खून बहायो, मुसलमाननि खे गोली हणो, मुसलमाननि जो रत बहायो, हया नाहे, शर्म नाहे, वरी गुनाह करे उन ते सीधा दिले थी बीह रहंदा। ॾिठा अथव न अहिड़ा ज़ालिम, अल्लाह उन्हनि खे हलाके बर्बाद करे। शैतान जा पोइ लॻनि इहे शैतानी शैतानी कमनि में चवंदा त असांजो मददगार शैतान आहे, हुन जे आसरे ते वेठा आहिनि। पर अल्लाह तो फरमाए ये शैतान जा पैरोकार उलाइक अस्हाबुन नार हुम फीहा खालिदून, ये जहन्नमी अथव, सदाईं जे लाइ दोज़ख में विधा वेंदा। मौला जन्नत में केर वेंदा, जन्नती केर आहिनि? रब फरमायो ओ ईमान वारो, जन्नती उहे आहिनि जेके अल्लाह जा वली आहिनि या वलियनि जा यार आहिनि। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। अल्लाह तो फरमाए त जेके वली आहिनि, मोमिन आहिनि, मां अल्लाह ऐलान थो कयां उन्हनि जे लाइ युखरिजुहुम मिनज़्ज़ुलुमाति इलन नूर।
उन्हनि खे अंधेरनि मां कढंदो आहियां। ज़ुल्मात मां मुराद आहे गुमराही, बदकिरदारी, दुनिया जे ॾुखनि ऐं मुसीबतुनि जे करे हिकिड़े माण्हू खे परेशानी अचे त मायूस थी वेंदो आहे, ॿी का वाट नज़र न ईंदी आहे। ॾुख, दर्द, गम, परेशानियूं, अंज, तकलीफ़ूं, कब्र जा अंधेरा, हशर जा पुछाणा, पुलसरात पार उकरण जी परेशानी, रब तो फरमाए मां अल्लाह इन हड़नी ज़ुल्मात मंझा, हड़नी ॾुखनि मां पंहिंजे मोमिन वली खे कढी मौला पो किथे मोकिलींदो आहीं। रब तो फरमाए इलन नूर वारो बनाए छॾींदो आहियां। उन्हनि जो उथण नूर वारो, उन्हनि जो ॻाल्हाइण नूर वारो। आवाज़ सुजा ॻायो अरे थका पिया आहियो। सुभान अल्लाह। मां सुबुह जो बलोचिस्तान मां हलियो आहियां, तेरा मुराद जमाल हेठा उतां वरी पंध करे हेॾे मीरपुर मातेरे खां कड़ी आखिर में जलसो हुयो, मगरिब जो वरी ॿियो कयो आहे, हाणे टियों तव्हां वटि आयो। सुबुह जो वरी जुमो पढ़ाए वरी मातली वेंदुसि, ॿिए ॾींहुं वरी तुरे जी बलोचिस्तान में जलसो आहे। तव्हां घरां उथी आयो, सुभान अल्लाह ई नथा चओ। खुदा जा बाना, अल्लाह जा अल्लाह रसूल के मजो। नारे जी जरूरत ना है, रुगी मुझी गाल बुधी उन ते अमल कजो, दिल सां ॿुधो, दिलियूं हाज़िर करे, हिक ॿिए जा ॾिठल आहियो सभई, हिक ॿिए खे सुञाणो था, ॻोठ वारा आहियो, आसपास वारा आहियो, थोरी देर जे लाइ मूं फ़कीर खे ॾिसो, अल्लाह मदीनो ॾेखारींदो। पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या मोहब्बत सां पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। रब तो फरमाए मां पंहिंजे वलियन के, मोमिनन के, जंहिंजी मां अल्लाह मदद करण चाहींदो आहियां, उन्हनि खे नूर वारो बणाईंदो आहियां। हिते बि नूर वारा, उन्हनि जो बातिन नूर, उन्हनि जो ज़ाहिर नूर। दुनिया में त नूर वारा हूंदा, पर जॾहिं क़यामत जो ॾिहाड़ो थींदो, महशर जो मैदान हूंदो, हशर में उथंदा त उन्हनि जा चेहरा नूर वारा हूंदा। यौम तबयद्दु वजूह व तस्वद्दु वजूह। कुरान तो फरमाए हिकड़नि जा मुंह कारा हूंदा, हिकड़नि जा मुंह रोशन हूंदा। ओ जेके मोमिन ईंदा वजूह यौम इज़िन नाज़िरा इला रब्बिहा नाज़िरा। वली ईंदा त मुंह चोॾीअ जे चंड वांगुरु चमकदार हूंदा। साईं फरमायो हीअं वेंदा, उन्हनि जे मथनि ते नूर जा लिबास, नूर जा ताज पहिराया वेंदा, जिस्म ते नूर जा लिबास ओढ़ाया वेंदा, उन्हनि खे नूर जे मिंबरनि ते वेहारियो वेंदो। मां तो हाणे तकरीर करण जे लाइ आयो आहियां, काठ जी कुर्सी रखी अथव, काठ जो मिंबर, काठ जी कुर्सी। जॾहिं अल्लाह वारा हशर में ईंदा, नबी सुहिणो तो फरमाए अल्लाह उन्हनि जे लाइ काठ जी, पितल जी, लोह जी, प्लास्टिक जी कुर्सी या मिंबर न रखंदो। जे कुर्सी ते वली वेंदा साब नूर वारी हूंदी। सुभान अल्लाह। हज़रत पीर नसीरुद्दीन नसीर शाह रहमतुल्लाह अलैह जो शेर है, त नूर आंखों में तो चेहरों पे उजाले होंगे, नूर आंखों में तो चेहरों पे उजाले होंगे, मुस्तफा वालों के अंदाज निराले होंगे। हश्र में उनकी
शिफात के हवाले होंगे, हम गुनहगारों को सरकार संभाले होंगे। शेर समझ में कौन आया? हश्र में उनकी शिफात के हवाले होंगे, हम गुनहगारों को सरकार संभाले होंगे। अब जंहिंजो मददगार अल्लाह हुजे तंहिंखे का लहर लोॾी हुई। जंहिंजी मदद अल्लाह करे, जंहिंजी कारसाज़ी अल्लाह करे, चओ सुभान अल्लाह। हथे खाली आहे, ये हथे खाली आहिनि, ये कंहिं कम जा न आहिनि। न, अल्लाह उन्हनि जे हथनि में बि पावर रखाईंदो आहे, उन्हनि जी निगाहुनि में पावर रखाईंदो आहे, उन्हनि जी ज़बानुनि में पावर रखाईंदो आहे, उन्हनि जे हथनि में पावर रखाईंदो आहे। वली सगोरा जीअं चाहींदा आहिनि अल्लाह उहे करे ॾेखारींदो आहे। वरी जो मां तव्हां खां मोहब्बत वठण आयो आहियां। तव्हांजा पैसा अल्लाह तव्हांखे बख़्शे ॾींदो, रुॻी मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो। पढ़ो सल्लल्लाहु मोहब्बत सां बुलंद आवाज़ सां दुरूद शरीफ पढ़ो। सल्लल्लाहु अलैका या हजरत पीर मेहर अली शाह रहमतुल्लाह अलैह, सैयद पीर मेहर अली शाह फातिह कादियानियत, जंहिं कादियानियुनि खे ललकारियो हुयो। नालो ॿुधो अथव न मेहर अली? सैयद पीर मेहर अली शाह रहमतुल्लाह अलैह इस्लामाबाद में गोलड़ा शरीफ आहे, उते साईं जी मज़ार आहे। गोलड़े जी रेलवे स्टेशन ते वेठा हुया, अंग्रेज़नि जो ज़मानो हुयो। हजरत पीर मेहर अली शाह रहमतुल्लाह अलैह जे हथ में तस्बीह हुई, तस्बीह सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। तस्बीह साईं जन वेठा पिया पढ़नि, अंग्रेज़ हीअं गुज़रियो, ऑफिसर हुजे, साईं जन खे ॾिसे पियो। अंग्रेज़ ईंदा हुया त ईंदा हुया, अंग्रेज़ आयो आहे, परेशान थी वेंदा। हजरत पीर मेहर अली जे भर मां लंघियो त हिन खे कंहिं शइ जो फिक्र ई कोन हुयो, न डप न ट्रा न ऑफिसर जो खौफ। साईं जन अल्लाह जे ज़िक्र में मसरूफ़ आहिनि। अल्लाह वारनि खे अल्लाह बेखौफ करे छॾींदो आहे। अल्लाह जो कुरान तो फरमाया, ला इन औलिया अल्लाह ला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून। जेके रब जा वली आहिनि, अल्लाह जा दोस्त आहिनि, न उन्हनि खे को खौफ आहे, न डप आहे, न गम आहे, न परेशानी आहे। अल्लाह वारनि खे खौफ रुॻी अल्लाह जो। अंग्रेज़ निभागे करे तस्बीह ॾिठी कोन। आयो वेझो हजरत पीर मेहर अली शाह साहब के चई अंग्रेजी में छा थई? व्हाट इज दिस? शाह साहब फरमायो, शाह साहब जवाब दिया, फरमायो इहो छा थई? अंग्रेज जो सही मुझो हथियार आ, मुझो हथियार आ। पीर साहब फरमायो यो तुझो हथियार आ ते मुझो हथियार आ, यो तुझो हथियार आ हे मुझो हथियार आ। अंग्रेज चयो हुकूमत असांजी आ, भाषाई असांजी आ, तोखे इन जो लाइसेंस कंहिं ॾिनो आ? हथियार रखण जो लाइसेंस असां ॾींदा आहियूं। शाह साहब फरमायो तुझो हथियार जेको लाइसेंस जी ज़रूरत पवंदी आ, मुंहिंजे हथियार के कंहिं लाइसेंस जी ज़रूरत न आहे। हिन हथियार के मोहम्मद मुस्तफा जी निगाह जी ज़रूरत आ। इस्तेमाल करे ॾेखार। शाह साहब हजरत पीर मेहर अली के हथियार इस्तेमाल करे ॾेखार।
साईं फरमायो वल तू पंहिंजो हथियार इस्तेमाल कर। ये पिस्टल कढियई, वण ते पखी वेठो हुजे, परिंदो हुयो नंढो या वॾो, गोली जो हलायई, निशानो पक्को हुयुसि, पखी भटकंदो हुजे, पखी मरी वियो। शाह साहब उथिया, तस्बीह खणी उन परिंदे जे मथा घुमाई अथनि। सुभान अल्लाह, मुअल पखी जेरो थी फड़कियूं ॾेई उॾामण लॻो। चओ सुभान अल्लाह। हैरत में पइजी वियो। साईं जन फरमायो तुंहिंजो हथियार जान वठंदो आ, असांजो हथियार जिंदगी बख़्शींदो आ। तव्हांजो हथियार माण्हू मारींदो आ, असांजो हथियार जिंदगी अता कंदो आ। मुर्दनि खे बि जिंदगी ॾे त मुर्द दिलियुनि खे बि जिंदगी ॾींदो आ। वरी जो सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। मामूली ॻाल्हि नाहे, अल्लाह जे वलियनि जो कमाल आ, रब जे दोस्तनि जो कमाल आ। जेको चवे तो छाजा वली, छाजा बुज़ुर्ग, छाजा अल्लाह वारा, छो था वञो? मुझे मुर्शिद मातरी वारे दिल पर साईं फरमायो, वलियन जो शान आला वधायो वहाब ऐ वलियन जो शान आला वधायो वहाबा। मुला जो अलाए छाते मगज़ थियो ख़राब आ। वलिय सगोरा वारिस आहिन, हीअ धरती उन्हनि हवाले। ज़बूर में आ, क़ुरान में आ, लिखत उन्हनि जे नाले। ज़बूर में आ, क़ुरान में आ, लिखत उन्हनि जे नाले। वलियन जी मोहब्बत उल्फत समूरो सवाब आ। पर मुला जो अलाए छाते मगज़ थियो ख़राब आ। दिल पर साईं तो चवे त तू न मञी तो भली न मञ तू, असीं त मञदा आहियूं। ओ यारी हवारे पीर संदो सब ख़ैर वंडींदा आहियूं। यारी मल्हाइण वारा हथ मथे खणी जो सुभान अल्लाह। तू न मञी तो भली न मञ तू, असां त मञदा आहियूं। यारी हवारे गौस संदो सब ख़ैर वंडींदा आहियूं। पर दिल पर साईं ते कावड़ कन था, कलब जन कबाब आ। दिल पर साईं ते कावड़ कन था, कलब जन कबाब आ। मुला जो अलाए छाते मगज़ थियो ख़राब आ। ॻाल्हि सम्झ में आई हले कोन आई? दुरूद शरीफ पढ़ो तव्हांखे हदीस ॿुधायां। सल्लल्लाहु सही बुखारी हदीस नंबर 6502। बुखारी शरीफ जी हदीस आ। मुझो दिल भर नबी तो फरमाए, आका तो फरमाए, अबा दिलियूं हाज़िर आहिनि तव्हां जो त मां हदीस ॿुधायां। मुझो नबी तो फरमाए त अल्लाह तो चवे, काल अल्लाह तबारक व तआला, मन ज़बान मुस्तफा जी आ, कलाम अल्लाह जो आ। जो सुभान अल्लाह। मदीने जे ताजदार फरमायो त मन आदाली वलियन फकद आदंतु बिल हरबे। ए दुनिया वारो ॿुधो, रब तो फरमाए जेको मुझे वलियन सां दुश्मनी रखंदो, मुझे वलियन सां वेर रखंदो, मुझे वलियन सां इनाद रखंदो, मां अल्लाह उन सां जंग जो ऐलान थो कयां। जेको मुझे वलियन के नुकसान पहुंचाए, मुझे दोस्तन सां दुश्मनी रखे, अल्लाह वारा वरंदी न ॾींदा आहिनि।
दुश्मनन के अल्लाह वारा वराए जुमलो न दींदा आहिनि अल्लाह वारा बदले वठण वारा न हूंदा आहिनि दुनिया वारा नंढड़ी गलती जो बदलो वठंदा आहिनि अल्लाह वारनि जी आदत माफ़ी ॾियणा वरी जो सुभान अल्लाह कुरान तो फरमाए त वल काज़िमीन अल गैज़ वल आफीन अनिन नास मोमिनन जी निशानी इहा आहे त कावड़ खाई वेंदा आहिनि ऐं माण्हुनि खे माफ़ करे छॾींदा आहिनि अल्लाह वारो आहियां कावड़ में भरियो पियो वलीअनि जी निशानी कावड़ न हूंदी आहे वलीअनि जी निशानी बदलो वठण न हूंदो आहे अल्लाह वारा पंहिंजो मामलो अल्लाह जे हवाले कंदा आहिनि वउफ़व्विदु अमरी इलल्लाह कुरान तो फरमाए त अल्लाह वारा ईअं चवंदा आहिनि त असां पंहिंजो मामलो पंहिंजे अल्लाह जे हवाले करे छॾियो आहे अमल त करे ॾिस न को तोखे तकलीफ़ ॾे को गार ॾे को माण्हू तोखे घटि वधि ॻाल्हाए कुरान ते अमल कर छॾीस उहो माफ़ करण वारो बानो कॾहिं बि ॾुखियो ॾींहुं न ॾिसंदो आहे नबी साईं फरमायो कसम खणी त माफ़ी ॾियण सां अल्लाह इज़त घटाईंदो नाहे इज़त वधाईंदो असां वरहनि जा सूर दिलि में पालियो वेठा नंढे लांगे में वो जाई बनी द कप ते को बंद ते को कप ते वाह जे पासे में के अचे कुल्लो आयो न जेसी सही मां कठूस न तेसी बदले वठण जी जान छॾींदा समझो ता ई द सुभान अल्लाह बदले वठण जे लाइ हद लगा वेठा छेड़े जे लाइ तयार मिलण जे लाइ तयार न मुस्तफा जे गुलामन जी निशानी या नाहे महबूब मुस्तफा मदनी ताजदार जे गुलामन जी निशानी इहा है जो दुश्मनन के भी दुआउन ॾियण वारा हूंदा आहिनि अबा नबी जेको चयो सच फरमायो मदीने वारे जो फरमान सचो पर जॾहिं नबी कसम खणी ॻाल्हि करे इहा त वॾी ॻाल्हि आहे न साईं फरमायो आहे कसम उन ज़ात जो जंहिंजे हथ में मूं मोहम्मद करीम जी जान आहे त माफ़ी ॾियण सां इज़त घटि बि कोन माफ़ी ॾियण सां अल्लाह इज़त अञा वधाईंदो इज़त चाहीं तो मकाम चाहीं तो माण्हुनि जी नज़रुनि में अल्लाह जी निगाहुनि में फरिश्तनि जी नज़रुनि में पंहिंजो ज़िक्र मलाइकनि में कराइण चाहीं तो माफ़ करण सिख दिल जाए ॾियण सिख बदले वठण वारो न थी अल्लाह ते मामलो छॾ जेको बानो अल्लाह ते मामलो छॾे कसम खुदा जी ज़ात जो आहे अल्लाह वॾो कारसाज़ आ अल्लाह सही बदले वठण वारो आ रब खे ख़बर आ त ज़ालिमन खां कीअं बदलो वठबो आ हक़ खाइण वारनि खां कीअं बदलो वठबो आ रब खे ख़बर आ तोखे ख़बर न आहे पंहिंजो मामलो अल्लाह जे हवाले कर अल्लाह तोखे खुशन में माला माल करे छॾी अले ॻाल्हि सम्झ में आई अले सुभान अल्लाह वली वराए बदलो न वठंदा आहिनि वराए जुमलो न कसींदा आहिनि उन्हनि जे पारां जवाब अल्लाह पाण ॾींदो वलियनि जे दुश्मननि खे अल्लाह पाण ॿुधाईंदो आहे त वलियनि सां वेर कीअं रखबो हिकिड़ो माण्हू हुजे मुंहिंजा मुर्शिद दिलबर साईं वाक़ियो बयान कंदा आहिनि फ़कीर हुयो मलंग फ़कीर ईअं हिकिड़ी बाज़ार मां अचे पियो मींहुं पियो वसे रस्ते में गप हुई गारो कीचड़ पाणी फ़कीर ईअं त मलंग माण्हू मलंगनि ते मयार कोन्हे अचे पियो त रस्ते ते हीअं पाणी जा थपोड़ा जो ऐं उन मां मिटी जा छंडा उथिया उन मथां पाणी उथियो त हमरा हिकिड़ो अचे पियो औरत गॾु हुजे फाहिशा औरत बदकिरदार औरत उनखे ठाकुर पायो पियो हिन फ़कीर जे जिस्म मंझां पेरनि मंझां मिटीअ जा ज़र्रा उथी उन औरत खे वञी लॻा त उनजे यार खे कावड़ आई उथी उन फ़कीर खे ॿ लपाटूं वहाए कढई ज़ोर सां लपाटूं जो हयईं चई त ज़ालिम तोखे ख़बर न आहे मुंहिंजे यार जा कपिड़ा ख़राब कया अथई जिस्म ख़राब कयो अथई
फ़कीर वराणो न ॾिनो, फ़कीर उन जे चमाट जो बदलो न वरतो, बस नेण खणी आसमान ॾांहुं निहारियो अथई। आसमान ॾे ॾिठई, फ़कीर अॻियां रवानो थियो। हे जे फ़कीर के धक हयो, ॿ कदम अॻियां हलियो, पेर तिरकियुसि, कंध भॼी पियुसि, मरी वियो। माण्हुनि चयो फ़कीर अल्लाह वारा पिटींदा त न आहिनि, पाराता त न ॾींदा आहिनि, तो कीअं पिटियो हिन खे, कीअं पारातो ॾिनई? फ़कीर चयो बा पारातो न ॾिनो अथम, पिटियो न अथम, पोइ साईं उहो मरी कीअं वियो? अब ॻाल्हि ही आ जो हुन जे यार खे तकलीफ़ आई त हुन न सठियो, जॾहिं हिन मूंखे मारियो त मुंहिंजे यार वरी बर्दाश्त कोन। हुनखे पंहिंजो यार मिठो हुयो, मुंहिंजे रब सां मुंहिंजी यारी आ, वरी मुंहिंजे यार कोन सठो। चओ सुभान अल्लाह। अल्लाह वारनि सां ख़्याल सां खंदा कयो। रब तो फरमाए मन आदाली वलियन फ़क़द आज़नतुहु बिल हर्बे, जेको बानो मुझे वलियन सां दुश्मनी रखंदो आ, मां अल्लाह उन सां जंग जो ऐलान थो कयां। ॿुधायो जेको माण्हू अल्लाह सां जंग करे खटींदो या हाराईंदो? ॻाल्हायो खटींदो हर किस न। अल्लाह कुवत वारो आहे, अल्लाह ताकत वारो आहे। रब तो फरमाए मुझे वलियन के घट वध न ॻाल्हायो, छो जो वमा तक़र्रब इलैया अब्दी बिशैइन अहब्ब इलैया मिम्मा फ़्तरतु अलैहि। बानो जेके शयूं मूं अल्लाह हुन ते फर्ज़ कयूं आहिनि, फर्ज़न जी अदायगी जे करे उहो मूं अल्लाह जो महबूब बानो बणजी वेंदो आहे। उन जी मोहब्बत फर्ज़न सां, फर्ज़न जी अदायगी जे करे मां अल्लाह उन सां मोहब्बत कंदो आहियां। हाणे नबी सुने विलायत जूं निशानियूं ॿुधायूं। वली केर थींदो आहे? पहिरियां साईं जन फरमायो अल्लाह तो चवे वलियन सां वेर रखण वारे सां अल्लाह जंग जो ऐलान थो कयां। भला वली केर आहिनि? नबी साईं ॿ निशानियूं ॿुधायूं। पहिरीं निशानी इहा ॿुधाई अल्लाह वारा फर्ज़न जी अदायगी करण वारा आहिनि। निमाज़ फर्ज़ आहे, रमज़ान जा रोज़ा फर्ज़ आहिनि, मालदारात हज ज़िंदगी में हिकिड़ो दफ़ो फर्ज़ आहे, ज़कात फर्ज़ आहे, अबे अम्मा जी ख़िदमत फर्ज़ आहे। जेको बानो फर्ज़न जी अदायगी करे इनखे अल्लाह पंहिंजो महबूब बणाए छॾींदो आहे। वरी जो सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। हिकिड़ो हमरा निमाज़ पढ़े कोन थो ऐं चवे मां अल्लाह वारो आहियां। अहिड़ा पीर बि अथव। पंज वेले असीं हर वेले असांजे पास असांजे पंज वक्त निमाज़ हर वक्त मां निमाज़ में आहियां। ॾिठा अथव न असां सूफ़ी आहियूं, सूफ़ी दिल साफ़ निमाज़ मां। सूफ़ी मरी नथो अहिड़े अक़ीदे रखण। तूं सूफ़ी न आहीं, तूं कूफ़ी आहीं। सूफ़ी सूफ़ी इन्हनि खे चइबो आहे जेको निमाज़ न पढ़े, रमज़ान जा रोज़ा न रखे, इनखे सूफ़ी सॾिबो आहे। असांजा साईं नचे कूदे थो, वॾो टपा थो ॾे, वॾो साईं कोतल बानो आहे। इहो शैतान जो यार आहे, अल्लाह जो दोस्त ऐं वली न आहे। जेके अल्लाह जा वली आहिनि, पहिरीं विलायत जो पहिरियों पहिरियों ॾाको ई इहो आहे। अल्लाह वारो चइबो ई उनखे आहे। पहिरीं सीढ़ी आहे त फर्ज़न जी अदायगी करण वारो हुजे, पंज वक्त निमाज़ पढ़ण वारो हुजे। जेको निमाज़ नथो पढ़े सो वलीउल्लाह त छा पर मुसलमान ही नथो थी सके। कुरान तो फरमाए अकीमुस्सलात वला तकूनू मिनल मुशरिकीन, निमाज़ कायम कयो, मुशरिकन मान न थियो। छो त मुशरिकन काफरन ऐं मोमिनन मुसलमानन में फर्क करण वारी शय निमाज़ आहे।
त सब माण्हू आहिनि हिक जहिड़ा नज़र ईंदा आहिनि वाणियूं वेठो हुजे मुसलमान वेठो हुजे चेहरे में त हिक जहिड़ा लॻंदा आहिनि मुसलमाननि पंहिंजो आदत दाढ़ी कटको कटण छॾे ॾिनो आहे सभई सुबुह जो दाढ़ी फेरी सूरत वाणियुनि वारी ठाहे वेठो ॾिठा अथव न अल्लाह हिदायत ॾे अब हक़ जी ॻाल्हि आहे नाराज़ छो था त ॿी भेरे मूंखे खणी न घुराइजो हिंदी में चवंदा आहिनि कंगो ॾींदे वार पुसे त भली पियो पुसे हक़ चवंदे यार रुसे त भली पियो रुसे लांगा ॿी दफ़े मूंखे खणी न घुराइजो अब तवजो मूं ॾिजो सूरत मोहम्मदी न आहे हाणे हेॾा वाणियूं वेठो आहे हेॾा मुस्लमान वेठो आहे ॿई शिकिल में हिक जहिड़ा फ़र्क़ु करण वारी शइ होॾां अज़ान अचे त वाणियो हुते वेठो हूंदो मुस्लमान उथी अल्लाह जे सॾ ते लबैक चए मस्जिद में निमाज़ पढ़ण वेंदो हाणे इंसाफ़ तूं कर मुंहिंजा मिठा वाणियो बि वेठो हुजे इहो हिंदू मेंघवाड़ कोली बुत परस्त राम कृष्ण हनुमान जो पुजारी सो बि वेठो हुजे तूं मुसलमान बि वेठो हुजी तू निमाज़ जे सॾ ते न वञी अज़ान ॿुधी अल्लाह जे घर में न वञी इंसाफ़ सां ॿुधा त तो में उन वाणीअ में फ़र्क़ु कहिड़ो कहिड़ो फ़र्क़ु करण वारी शइ निमाज़ छा आहे नमाज़ पढ़ो मदीने वारे साईं फरमायो ओ जेके वुज़ू जे लाइ निमाज़ जे लाइ जेके वुज़ू कंदा आहिनि पंहिंजो मुंहुं धोंदा आहिनि हथ धोंदा आहिनि पेर धोंदा आहिनि ओ ये निमाज़ी ओ ये वुज़ू करण वारा क़यामत जे ॾिहाड़े ईंदा त उन्हनि जा मुंहं उन्हनि जा ॿई हथ ॿई पेर ईअं चमकदार हूंदा जीअं चोॾींहं जो चंड चिमकंदो आहे साईं फरमायो या मुझे उम्मतियुनि जी निशानी आ परे खां सुञाणंदुसि इहे मुझे महबूब मुस्तफा दो फरमाए इहे मुझे दीन ते अमल करण वारा आहिनि सुञाणंदुसि उनखे पाण सां गॾाए जन्नत में वठी वेंदुसि जेको निमाज़ ई नथो पढ़े त उनखे मोहम्मद जी निशानी कोन मिलंदी न मुस्तफा जे उम्मत जी निशानी उनखे मिलंदी कोन जेको निमाज़ नथो पढ़े